टंडवालायार पुलिस जी वॾी कार्रवाई। बदीन पुलिस हाज़िर सर्विस एहलकार पीसी अज़ीज़ चांडियो बदनामी ज़माना मनशात फरोश डीलर सोनी उर्फ सुनैल माली टंडो जान मोहम्मद जानी खास के लिए डी शहर गिरफ़्तार। पुलिस तफ्तीश में इन्हनि एतराफ़ कयो आहे त इन्हनि बदीन पुलिस एहलकार अज़ीज़ चांडियो सां गॾिजी मुख़्तलिफ़ ज़िलनि में मनशात जो कुधो कारोबार कंदा आहिनि। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जिते पुलिस पंहिंजी सरपरस्ती में मनशियात डीलरनि जी सहूलियतकार हुजे उते मनशियात आइस सफ़ीना चर्स ठरो विस्की ऐं कराइम कीअं बंदि थींदा। सोशल मीडिया ज़रिए मुतालबो था कयूं त SSP बदीन IG सिंध खां त अलाए केतिरा बदीन में अहिड़ा पुलिस एहलकार आहिनि जेके मनशियात फ़रोशनि जा साथारी ऐं सहूलियतकार बणियल आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर बदीन अली ग़ुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।